अल्हम्दुलिल्लाह तुम अल्हम्दुलिल्लाह सा खुश नसीब आए जो अल्लाह ताला अपना तव्हां के मदीने वाले साईं सल्लल्लाहु झोल भरी थी वञे सरदार जे सर हो कहर में आयूं अॻु इल्ला जुल्फ़कार अली मौला मौला अली मौला अली मौला असांखे इंसान बनाई अशरफुल मखलूकात बनाई। सदात कोट अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां लांघा हाउस ते सालाना 3 महफ़िल मिलाद मुनक़िद कई वई। आशिक़ाना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत दौर दरूद सलाम जी सदाऊं बुलंद उन मौके ते अली रज़ा पठान मौजूद सभिनी जे दिलनि खे इश्क मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सां मुनवर कयो। जंहिं खां बाद में उस्ताद अल हाफ़िज़ अमीर हमज़ा जूणे जो ख़िताब कंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद जे सदके ई जान मिलियो। अगरि महबूब न हुजनि हा त काइनात न ठहे हा। उन पंहिंजे ख़िताब में वधीक चयो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरवाज़े जे जेको आहे कॾहिं ख़ाली न वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी मुबारक में दीन जी ख़िदमत कई ऐं दीन खे आम कयो। महबूब करीम जे दर ते जेकी बि वेंदो हो महबूब उन्हनि जो अल्लाह जे अतान सां ज़िंदगी बदिलाए छॾींदो हो। महफ़िल मिलादनि में अमीर लांघा, साफ़ी ग़ुलाम बास मक्सी, साफ़ी शबीर अहमद कंबो, साफ़ी गुलज़ार अहमद चांडियो, साफ़ी ज़ोएब अहमद सिद्दीकी, साफ़ी नियाज़ हुसैन लांघा, साकिब तुनियो, मुबीन मक्सी, तारिक चांडियो, अनवर मुग़ल, रेहान मंगड़ार ऐं ॿियनि गॾिजी आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस ते दुरूद सलाम पढ़ी दुआ ख़ैर घुरी वई।